अनवर साहब जे लाइ ॿ लफ़्ज़ तव्हांजे लफ़्ज़नि में। अनवर पीरज़ादो हिकिड़ो समाज सुधारक इंसानु हुयो ऐं हुन वटि हिकु विज़न हुयो। मूंखे लॻंदो आहे जीअं सवेर सोसाइटी जे बारे में समाज जे बारे में तमामु ॻाल्हायो, मूंखे लॻंदो आहे सभ खां अहम ॻाल्हि समाज खे कंहिं डायरेक्शन में वठी वञण लाइ विजनरी हुजणु ज़रूरी आहे। अनवर पीरज़ादो हिकु विजनरी शख़्स हुयो। हुन वटि समाज जे सभिनी शोबनि लाइ तजवीज़ूं हुयूं, सलाहूं हुयूं, मशवरा हुया। कुझु ॻाल्हियूं चवंदमि त हिन किताब जे बारे में पे नाज़रीन सां कजनि। मूंखे ईअं महसूसु थियो त असांजे समाज में सम्झ जो ॼण त हिकिड़ो फुक़दान थींदो थो वञे ऐं सम्झ जी ॾाढी ज़रूरत आहे। असांजी जीअं तव्हां बि पंहिंजे इंट्रोडक्शन में काफ़ी ॻाल्हियूं कयूं समाज जूं, त ॾाढो ज़रूरी आहे समाज खे हिकिड़े सही रुख में वठी हलण जे लाइ हिकिड़ो रोल थो खपे। उन में सभिनी जो रोल आहे, सोसाइटी सभिनी जी आहे। उन में दानिश्वर बि अची थो वञे, उन में लेखक बि अची थो वञे, उन में प्रोफेसर बि अची थो वञे, उन में डॉक्टर अची था वञनि, उन में वकील था अची वञनि। त मूंखे नथो लॻे त असां पंहिंजे सोसाइटी जो सॼो हिकिड़ो कंहिं हिकिड़े खे ब्लेम कयूं। सभिनी जो हिकिड़ो जॉइंट वेंचर आहे ऐं असां सभिनी खे मिली पंहिंजे हिन समाज खे बहितर करण जी ज़रूरत आहे। ऐं लेखक जो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो रोल, ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो मौज़ू हमेशह समाजी इश्यूज़ मुंहिंजो वधीक मौज़ू रहिया आहिनि। ज़ैद साहब, असांखे कुझु ॿुधण लाइ मिले पियो, असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधण लाइ मिले पियो। खुली चुकी आहे किताब, त उनजा लफ़्ज़ बि पहुचायूं पंहिंजे नाज़रीन ॾांहुं। पढ़णु अजाया आहिनि किताब जॾहिं सम्झो नथा, ड्रेजारींदियूं ई रहंदियूं सभु उहे शयूं जेके सम्झो नथा। सम्झाए न सघिबो जेको पाण ई सम्झो नथा। हल कीअं कढंदो, हल कीअं कढंदो कारण जॾहिं सम्झो नथा। ज़िंदगीअ जे मक़सद ऐं मक़सद जी ज़िंदगीअ खे सम्झो नथा। मिलो था, ॾिसो था माण्हू मगर सम्झो नथा। महारत पैदा कीअं थींदी गहराईअ सां जॾहिं सम्झो नथा। होशियार त आहियो, होशियार त आहियो, अणचयल शयूं पर सम्झो नथा। छा में फ़ाइदो छा में नुक़सानु सम्झो नथा। डिग्री बि अथव, तजुर्बो बि अथव, मज़मून मगर सम्झो नथा। केरु सुठो आहे केरु ख़राबु आहे सम्झो नथा। काराइती ज़िंदगी कीअं गुज़ारींदो मक़सदु जॾहिं सम्झो नथा। ऐं आख़िरी अथसि त ॻाल्हि ॿुधो त था, ॻाल्हि मगर सम्झो नथा। वाह वाह, छा ई तव्हां ॻाल्हि खे थोरी देरि पहिरीं बसि इन ई ज़िंदगी जे रुख़ ते ॻाल्हाए रहियासीं। वाक़ई माण्हू नथा सम्झनि, न सोचनि था, न सम्झनि था। ॾाढी माना त मां चवंदो आहियां इंसान थिंकिंग जो नालो आहे। जेसि ताईं मूंखे उहे माण्हू वणंदा आहिनि जेके पंहिंजे ज़हन सां सोचींदा आहिनि। तव्हां जेकॾहिं मूंखे ईअं लॻंदो आहे अॼुकल्ह माण्हू ॿुधल ॻाल्हियुनि ते था हलनि। तव्हांखे जेके शयूं असां ॿुधियूं आहिनि न त हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हे करप्शन आहे, हे फलाणो आहे, सोसाइटी हीअं आहे, कुझु बि कोन थींदो, हे हर को माण्हू जेको आहे सो डिसऑनेस्ट हूंदो आहे, ईअं न आहे। पंहिंजे अखियुनि सां शयुनि खे ॾिसो। मां चवंदो आहियां त पंहिंजे जेको आहे न अखियुनि सां तव्हां ॾिसो, कननि सां न ॾिसो। त ॿिया तव्हांखे जेके माण्हू जेके ॻाल्हियूं था चवनि उहे पंहिंजे ज़हन सां सोचो। तव्हांखे शयूं कीअं थियूं लॻनि, उन में तव्हां छा बेटरमेंट या तव्हां वटि का तजवीज़ हुजे तव्हां उहो ॿुधायो। असां बसि हिकिड़े मफ़रूज़नि जे पुठियां आहिनि त पैसो सभ खां वॾी शइ थींदी आहे। पैसो कमायो पोइ तव्हां आराम सां रहंदो, ॿाहिरि मुल्क हलियो वञो पोइ तव्हांजी ज़िंदगी सुठी थी वेंदी। तव्हां माना धाड़ो हणो, छा बि कयो, बसि जंहिं वटि पैसो हूंदो आहे उन वटि समाज में इज़त हूंदी आहे, ईअं आहे ई कोन। हे सभु हिकिड़ा रॉन्ग मिसकॉन्सेप्शन जो असां शिकार आहियूं। बिल्कुलु इज़त समाज में कंहिंजी आहे, इज़त समाज में अदीबुल हसन रिज़वीअ जी आहे। जेको अॼु बीमार आहे त सॼी मुल्क उनजे लाइ परेशान आहे। को वॾेरो बीमार हूंदो, उन वटि भली केतिरियूं गाॾियूं हुजनि, उन्हनि लाइ केरु परेशान आहे, केरु बि कोन्हे। त असुल दौलत इहा आहे जेको तव्हां लाइ कंहिंजे दिलि में हिकिड़ी इज़त आहे, मान आहे, इहा ई कमाई आहे न। बाक़ी पैसा त अलाए केतिरनि माण्हुनि वटि हूंदा, तव्हांखे हुनजो नालो बि यादि न हूंदो। असां चवंदा आहियूं नौजवान चवंदा आहिनि नौकिरी नथी मिले। मां उनखे चवंदो आहियां त जेको माण्हू क़ाबिल हूंदो न उनखे नौकिरी ज़रूरु मिलंदी। इहो तव्हांजो मिसकंसेप्शन आहे त ठीकु आहे सिफ़ारिश हूंदी, ठीकु आहे करप्शन हूंदी, पर 100% हूंदी छा? ठीकु आहे 70% हूंदी, 60% हूंदी, 50% हूंदी। ही तव्हां छा था सम्झो त सॼो जो सॼो माशरे में क़ाबिल माण्हूअ जी कंहिंखे बि ज़रूरत न हूंदी।
को बि इदारो अहिड़ो न हूंदो जंहिंखे टैलेंटेड माण्हू खपंदो, सभिनी खे हिकिड़ा सिफ़ारिशी ऐं करप्ट माण्हुनि जी ज़रूरत हूंदी, ईअं न आहे। पंहिंजे घर ॾे वेंदा आहियूं, हिकिड़ो ट्रैफिक रस्तो बंदि हूंदो आहे, असां छा कंदा आहियूं, असां कंहिं ॿिए पासे रस्तो ॾुखियो बि हूंदो आहे, डिघो बि हूंदो आहे, त पर तॾहिं बि असां हिकिड़ो अल्टरनेटिव रस्तो, त असांखे पंहिंजी सोसाइटी में हिकिड़ा अल्टरनेटिव रस्ता तलाश करण जी ज़रूरत आहे। असां सदियुनि खां वठी उन साॻी हिकिड़े असां छा कंदासीं, भई गवर्नमेंट लहे ॿी अचे, वरी ॿियो ईंदो, वरी चवंदा हाणे इहा लहे। इहो त असां 75 इयर्स खां कंदा रहिया आहियूं न, ऐं असांजा मसइला हल न थिया आहिनि, रंदो ख़राबु थिया आहिनि, त इन जो मतिलबु इहो थियो त असांखे का ॿी वाट अख़्तियार करणी पवंदी जंहिंसां असां पंहिंजा मसइला हल कयूं। हीउ जेको सोसाइटी ते नज़र रखणु, लिखणु, पढ़ाइणु, एतिरो कुझु पंहिंजे सफ़र खे कीअं समोयो था पंहिंजे अंदरि, कीअं समाइजी वञे थो, किथे साइंस सां ताल्लुक़, किथे पोइट्री सां, किथे एनालिज़म सां, कीअं समाइजे थियूं इहे सभु शयूं। असां कंहिंखे बि तकलीफ़ में ॾिसणु नथा चाहियूं, असां चऊं था हर माण्हू ख़ुशि हुजे, त इहा असांखे, मूंखे लॻे थो त इहा असांखे ट्रेनिंग मिलियल आहे। मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो जेको ॿारु हूंदो आहे न, उनखे घर मां उनखे ट्रेनिंग कहिड़े क़िस्म जी थी मिले, सॼो इन ते डिपेंड थो करे। असांखे शायदि ट्रेनिंग इहा मिलियल आहे, असांखे शायदि सुती इहा प्यारी वई आहे, असां पंहिंजे पेरेंट्स मां सिखियो इहो आहे। असांखे असांजो पीउ अनवर पीरज़ादो, जीअं साजिर सां ॻाल्हि कई, हुन असांखे ट्रेनिंग ई सच जी, हक़ जी, इंसाफ़ जी, ईमानदारीअ जी, वढ़ण जी, मज़दूरनि जे हक़नि जी, असां नंढे हूंदे खां ॻाल्हियूं जॾहिं इहे ॿुधियूं आहिनि। ऐं अॼु मां सोचींदो आहियां माण्हुनि में इहो जज़्बो, जेका घटिताई आहे न, उहा उन जज़्बे जी घटिताई आहे, उन्हनि में इहो जज़्बो न आहे। इहो जज़्बो जेकॾहिं नौजवान में अची वञे न, त पोइ हू समाज में हिकिड़ा, मां सम्झां थो, काराइता फ़र्द थी साम्हूं ईंदा। सो खोड़ सारियूं शयूं हुयूं जेको तव्हांजे नंढपण में तव्हांखे मिलियूं, अॼु जॾहिं नज़र विझूं था उन्हनि नंढड़नि ॿारनि खे जेके शायदि मूंखे लॻे थो काफ़ी हद ताईं इन्हनि शयुनि खां महरूम थींदा पिया वञनि, उन्हनि खे कीअं ॾिसो था ऐं छा लॻे थो त अगरि सुभाणे, ज़ाहिर आहे उहो सुभाणे असांजो जेको कमिंग जेको वक़्तु आहे, उन्हनि खे संभालणो आहे। ही सभु जंहिं सीटुनि ते शायदि अॼु असां वेठा आहियूं, सुभाणे उन यंग ॿार खे संभालणो आहे। जॾहिं उते असां उहा शइ नथा ॾिसूं, कीअं मुआशिरे खे ॾिसो था? पहिरें ज़माने में हिकिड़ो सख़्तीअ वारो हिकिड़ो रुझान हूंदो, ॿारनि ते तव्हां सख़्ती कयो, तव्हां डिसिप्लिन में आणियो। हाणे दौरु मटिजी वियो आहे। ॿार खे मूंखे लॻंदो आहे सभिनी खां वधीक जंहिं शइ जी ज़रूरत आहे न, उहो प्यारु आहे। हुनखे तव्हां घणे मां घणो प्यारु ॾियो, छो जो जॾहिं तव्हां अच्छा तसवुरु इहो हूंदो आहे त तव्हां ॿारनि खे आज़ादी ॾींदो त बिगड़जी वेंदा। मां ईअं नथो सम्झां, मां सम्झां थो तव्हां ॿारनि खे आज़ादी ॾींदो न, त उन्हनि में अंदरि हिकिड़ो कॉन्फिडेंस पैदा थींदो। असां वटि अनगिनत राइटर आहिनि, खोड़ सारा राइटर आहिनि जेके पंहिंजे पाण खे राइटर सॾाइनि था। तव्हांखे छा थो लॻे त उन कलम जो इस्तेमालु, चाहे उहो फिज़िकल कलम हुजे या डिजिटल कलम हुजे, जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, छा सही तरीक़े सां इस्तेमालु थी रहियो आहे? दुनिया में तव्हां पुराणे ज़माने में वञो या कहिड़े बि दौर में वञो, सुठी शइ ऐं मयारी शइ हमेशह घटि तादाद में हूंदी आहे। इहो मुमकिन ई कोन्हे त केरु दौर तव्हां चओ त हिन दौर में त साईं सभु माण्हू तमामु सुठा ड्रामा बि अहिड़ा सुठा, ईअं न थींदो आहे। हर दौर में मयारी शइ जो जेको तनासुब हूंदो आहे, वो ज़ाहिर ॻाल्हि आहे 10% हूंदो, 20% हूंदो। त इन में परेशान थियण जी ज़रूरत न आहे